दोस्तों हिकु वॾी ऐं अहम ख़बर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 2006 वारी अख़बार हथ अची वई आहे, जंहिंमें साफ़ साफ़ हिननि जे तलाक जे बारे में लिखियलु आहे। दोस्तों हीअ 2006 वारी अख़बार जेकॾहिं तव्हां गौर सां पढ़ंदो त तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त हीअ औरत केतिरी त कूड़ी आहे जो हिन पंहिंजी धीअ जे लाइ बि न सोचियो। दोस्तों मुमताज़ मौलाईअ पहिरियां ई ॿुधाए छॾियो हो त मां हिन खे कोर्ट में तलाक ॾेई छॾी आहे, पर मुमताज़ मौलाईअ जी ॻाल्हि ते कंहिं बि यकीन न कयो। सभु हिन औरत जी ॻाल्हि ते यकीन कयूं वेठा हुया, छो जो त हीअ औरत हुई ऐं औरत तव्हांखे त ख़बर आहे त औरत हिते केतिरी मज़लूम हूंदी आहे। हर ॻाल्हि औरत जी मथे हूंदी आहे ऐं मर्द जी हेठि हूंदी आहे। इन जे करे हीअ औरत थियण जो वॾो फ़ाइदो हासिलु करे रही हुई ऐं मुमताज़ मौलाईअ खे तमामु घणो बदनाम करे रही हुई। तव्हां जॾहिं हीअ अख़बार पढ़ंदव त तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। औरत हुजण जे करे हीअ औरत ई न पर अलाए केतिरियूं औरतूं औरत हुजण जे करे तमामु घणो फ़ाइदो वठंदियूं आहिनि। हिन औरत जेको बि कूड़ ॻाल्हायो आहे, हिन खे एॾी सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे जो उहे औरतूं बि हिन मां सबक़ु हासिलु कनि, अहिड़ा कम करण खां हज़ार बार सोचनि।